ते नजर कान हुई मुझी तुझे हथन दे नजर कान हुई इन्नहु अलीमुन बिज़ात सुदूर मां त सीनन जा राज ॼाण वारो मां जी नजर त तुझे दिल ते हुई फइन्नहु यअलमु सिर्र व अख़फा अल्लाह से फरमायो जेकर बजना का जाए ते हथो हथ सां मिलाए करे का कमरे जी कुंड में कचहरी कंता तो वो मूंखे पतो आहे पर इंसान जेको दिल में सोचींदो आहे ओ भी मां अल्लाह के पतो असांजा मुसलमान चवनि था असां गुनाहगार असां ॾोहारी असां मुजरिम असांजो वार वार गुनाह में असांजी विख विख गुनाह में असां मथे खां वठी पेरनि ताईं गुनाहनि सां भरियल रब असांजी को नथो ॿुधे असीं सवाली साईं जा साईं सवाली अलाह जो अड़े हाय भुजई मुसलमान इन्हनि गुनाहगार हथनि सां बिज छटी थो पोख थिए थी इन्हनि गुनाहगार पेरनि सां ज़मीन ते घुमी थो ज़मीन में सला थियनि था इन्हनि गुनाहगार हथनि सां मेह जो खीर ॾुई थो मेह जवाब कान थी ॾेई गऊ जो खीर ॾुई थो गऊ जवाब कान थी ॾेई जेकॾहिं हिन गुनाहगार ज़ुबान सां तूं रब खां दुआ घुरंदे कहिड़े ज़ालिम तोखे सम्झायो आहे त गुनाहगार जी रब नथो ॿुधे